सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ ॾह किथे हल्की बरसात थी आहे। चोहर जमाली, मलकानी शरीफ, कुंडरी ऐं नबीसर रोड में बरसात थी आहे। मिठी, नवकोट, झुडो, राजू खानानी ऐं भरपासे जे इलाक़नि में बि बरसात थी आहे। बरसात बाद बोड मुतासिरनि जा अहंज वधी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पयल बरसात जे हवाले सां मूंखे ॿुधाइनि पिया मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। चोहर जमाली, मलकानी शरीफ, कुंडरी ऐं नबीसर रोड में बरसात थी आहे। कुंडरी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनिल कुमार मकवाणा असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अनिल कुमार, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुलु तारा, कुंडरी ऐं भरपासे जे इलाइक़नि में तेज़ गजगोड़ ऐं खिवण सां गॾु तूफ़ानी बरसात पई आहे। हवा ऐं तेज़ दबाव सां पवंदड़ बरसात बाद मौसलाती निज़ाम दरमरम थियो ऐं बिजली बंदि थी वई। गॾोगॾु तेज़ बरसात रोडनि ऐं शाखनि समेत खुलियल आसमान हेठि वेठल ॿोॾ मुतासिर जेके माण्हू आहिनि उहे ॿिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। काफ़ी तादाद में जेके मुख़्तलिफ़ वॻनि तां असां टाइम न्यूज़ जेके फ़ोन करे इतला कया पिया त जेके ॿोॾ मुतासिर माण्हू आहिनि उहे परेशान मुब्तला आहिनि, पर इंतज़ामिया ते हिन जी को मदद न पई कई वञे। ॿिए पासे बरसात बाद जेको बिजली बंदि थियण सां गॾोगॾु मौसलाती निज़ाम बि दरमरम थी वियो आहे। जी महिरबानी अवां जी अनिल कुमार तफ़सील ॾियण लाइ। अनिल कुमार कुंडरी मां तफ़सील ॿुधाए रहियो हो। चोहर जमाली मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर हमीदुल्ला मेमन असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी हमीदुल्ला, अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तारा, बिल्कुलु चोहर जमाली ऐं भरपासर वारनि इलाइक़नि जिन में कादर शाह, शायकी लाॾियूं आहे, जोंगो जलबाणी में तेज़ हवाउनि सां वॾे फुड़े वारी बरसात जो वसकारो थियो, जंहिंखां पोइ बिजली बंदि थी वई। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ओचिती बरसात सबबि जे कचे जे सवें ॿोॾ मुतासिर जेके बचाव बंदनि ते अची पनाह वरिती आहे उन्हनि खे ज़िले इंतिज़ामिया पारां कंहिं बि टेंट वग़ैरह मुतासिरनि खे न ॾिना विया आहिनि, जंहिं करे ॿोॾ मुतासिरनि बंदनि ते बेयारो मददगार बणियल आहिनि। ओचिते बरसात सबबि संदन अहंज ॿीणा करे छॾिया आहिनि। जी महिरबानी अवां जी हमीदुल्ला मेमन तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पयल बरसात जे हवाले सां मूंखे ॿुधाइनि पिया किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। चोहर जमाली, मलकानी शरीफ, कुंडरी ऐं नबीसर रोड में बरसात थी। मिठी, नवकोट, झुडो, राजू खनानी ऐं भरपासे जे इलाक़नि में बि बरसात थी आहे। बरसात बाद ॿोॾ मुतासिरनि जा अहंज वधी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पयल बरसात जे हवाले सां मूंखे ॿुधाइनि पिया नाज़रीन किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। नवकोट मां हफ़ीज़ नोड़ियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी हफ़ीज़ नोड़ियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल तारा, ये नवकोट में एक भेरो ॿीहर जेको आहे तेज़ हवा सां गॾु तेज़ बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। तेज़ बरसात पवण सबबि मवासिलाती निज़ाम जेको आहे उहो दरमबरम थी चुको आहे। होॾां जेको आहे तेज़ हवा सबबि नवकोट गिज स्टेशन जी जेका चौधेवारी ॾिनल आहे उनजो अॻियूं असो टही पइजी वियो आहे। होॾां जेको आहे नवकोट जे शहरनि में ख़ौफ़ वारो माहौल ठाहियल आहे, छो त हिते मुसलसल नवकोट मां गुज़रंदड़ हाकलो दरिया आहे जंहिंजो लंघ बहाल न हुजण जे करे पाणी जो चाड़ आहे। उनमें 4 कॉलोनियूं जेके आहिनि उहे हिन वक़्तु उन्हनि जे बदिरनि खां ओवरफ्लो थी पाणी सभु बुॾल आहिनि। होॾां जेको आहे नवकोट भरिसां आयल जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि खां ॿोॾ मुतासिर जेको रोड किनारनि ते वेठल आहिनि ऐं उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जूं जेके इंतिज़ामिया सहूलियतूं ॾे उहे न ॾेई सघी आहे, उन्हनि जे एंजन में जेको आहे इज़ाफ़ो थी चुको आहे। जी महिरबानी अवां जी हफ़ीज़ नोड़ियो तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पयल बरसात जे हवाले सां मूंखे ॿुधाइनि पिया मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। मिठी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मुमताज़ नोड़ियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मुमताज़ नोड़ियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, हिकु दफ़ो ॿीहर थर में ऐं मिठी ऐं उनजे भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ तूफ़ानी गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। आसमान ते गजगोड़ जे ठकाइण सबबि माण्हू ख़ौफ़ में वठिजी विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु बि तूफ़ानी बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो तेज़ी सां जारी आहे। मजमूई तौर ते इन बरसात खां पोइ जेका शदीद गर्मी हुई 2 ॾींहंनि खां उनजो ज़ोर टुटी वियो आहे ऐं जेको बिजलीअ जो निज़ाम आहे उहो दरमबरम थी वियो आहे। ऐं हिन वक़्तु बि मिठी ऐं भरपासे जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि ते तेज़ बरसात जो सिलसिलो जेको आहे हिन वक़्तु जारी आहे। जी महिरबानी अवां जी मुमताज़ नोड़ियो तफ़सील ॾियण लाइ। राजू खानानी मां विनोद असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी विनोद, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, राजू खनानी में अॼु 5 बजे खां वठी बरसात पई जेके तमामु 1 अधु कलाक ताईं कंटिन्यू रही।
वरी उहे 5 कलाक जे वक़्ते खां पोइ जॾहिं अॼु 10:35 ते बरसाति शुरू थी आहे, तमामु ज़ोर ऐं तेज़ बरसाति जे करे अञा ताईं जेका सभु आहे जेके 1 कलाक थी वियो आहे, उन करे बरसाति मुतासिरीन जेके वीचारा कैंपुनि में वेठा हुया, रस्तनि ते वेठा हुया, उन्हनि जा अहंज वधी विया आहिनि ऐं हेठां वारे इलाइक़नि में तमामु घणो पाणी बीहजी वियो आहे। जेके वीचारा परेशानी जे आलम में वरी अची रोडनि ते वेही, जेके कैंपुनि में वेठा हुया उहे बि अची रोडनि ते वेही रहिया आहिनि। महिरबानी वीचारा जी विनोद परेशानी आलम में। तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फहियल बरसाति जे हवाले सां अव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन। नबीसर रोड मां भंबू ख़ान चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी भंबू ख़ान चांडियो, अव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु ताहिरा, नबीसर रोड ऐं भरपासे जे जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति जो जेको आहे सिलसिलो अक्सर जारी आहे, जंहिं करे गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम पिणु ख़ुशगवार बणिजी वियो आहे ऐं अॼु शाम खां शुरू थींदड़ जेका बरसाति आहे उन सबबु जेको आहे मुतासिर माण्हू जेके आहिनि अॻु में बरसाति सबबु मुतासिर थिया आहिनि, उन्हनि जे अंजनि में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं उहे पिणु वॾियुनि तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि ऐं तेज़ बरसाति सबबु संदसि साह जेको आहे उहो मुठ में अची वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसाति सबबु जेको बरसाति खां बची वियल मिर्चनि जो फ़सुलु, कपह जे फ़सुल खे पिणु कापारी धकु रसियो आहे, जंहिं करे खरनि में पियल मिर्च ऐं कपह जे फ़सुल ख़राबु थियण करे आबादगारनि खे लखें रुपए जो नुक़सानु थियो आहे ऐं हिन वक़्तु नबीसर रोड, नबीसर थर, केटल फार्म, राणावाए, डेनीसर फार्म समेत ॿियनि हंधनि ते बरसाति जो सिलसिलो पिणु जारी आहे ऐं हेठियां वारा इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि में पिणु पाणी बीहजी वियो आहे। जी ताहिरा, महिरबानी अव्हांजी भंबू ख़ान चांडियो तफ़सील ॾियण लाइ।